नाज़रीन प्रोग्राम हैदराबाद टाइम्स सां गॾु आहियां जो मेज़बान ज़फ़र अकड़ो। ॿोॾि खां पोइ बरसाति खां पोइ माण्हू त मुतासिर थिया आहिनि, ॻोठ त मुतासिर थिया आहिनि, ज़राइत हे ज़रई ज़मीनूं आहिनि उहे सख़्तु मुतासिर थियूं आहिनि। ज़रई ज़मीनूं बंजर बणिजी चुकियूं आहिनि। हींअर असांखे का बि उमेद कोन्हे जेको पाणी एतिरो जल्दी निकिरी सघंदो ऐं असांजो जेको कती जो फ़सुलु आहे जेको समर क्रॉप चऊं पिया उहो त असां तव्हां साम्हूं ॾिसी सघो त ख़तमु थी चुको आहे। सिर्फ़ु मींहं जो पाणी हुजे हिकु महीने में निकिरी वञे, लेकिन सिम नालनि जो मथां पाणी जेको ड्रेन ऑफ कयो वियो उहो पाणी एक्स्ट्रा आहे। जेकी सूरत हाल सुठी न आहे, बनियूं अॻे माण्हू तबाह थी विया, जेके फ़सुलु पहिरीं पोखियलु आहे ऐं उन में वॾे में वॾो नुक़सानु केले बाग़नि खे ऐं अंब जेके मिरपुर ख़ासि सुञाण आहे त हिते पंपिंग स्टेशन सां ही पाणी निकिरंदो, हिनखे पंप करे पाणी ड्रेन कजे ऐं फौरी बुनियाद ते लीमो हुजे, फुटियूं हुजनि या ॿिया केतिरा ई फसल उहे हिन वक़्तु पाणी जी लपेट में अची चुका आहिनि। 10 खां 15,000 एकड़नि मंझि कीचड़ ढंढ खां बि वॾो हिकिड़ो पाणी जो हथरादू नामुकमिल सेमनालो आहे। दावा सां चवां थो त पाकिस्तान में अहिड़ो सेमनालो कोन हूंदो। डिप्टी कमिश्नर 5 दफ़ा विज़िट कयो, सीएम सिंध मुराद अली शाह हिते विज़िट करे वियो। हिन पीएस जो एमपीए ऐं हिन इलाइक़े जो जेको एमएनए आहे उन्हनि जा जेके बि ख़ुशामदिड़ा माण्हू आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे तेल मिले पियो, उन्हनि जी पर्ची ते राशन, हिकिड़ो कटो राशन जो कोन अवाम खे मिलियो आहे, हिकिड़ो टेंट हिते कोन मिलियो आहे ऐं का हिकिड़ी मच्छरदानी हिते कोन मिली आहे ऐं पाणी जी नेकासी जे लाइ का प्लानिंग कोन्हे। मुईशत ते वॾो असरु पियो आहे। मुईशत ते असर जे करे जेके शहरी कारोबारी आहिनि उहे बि सख़्तु परेशान आहिनि। को बरसाति सां एतिरो नुक़सानु कोन थियो जेको थरादी पाणी जेको सेम नाले में ऐं पुराण में विधो आहे, कारोबार बि ख़तमु आहे। हिते जी फसल हर क़िस्म जी ही बि ख़तमु थी वई, अगरि अचण वारी फसल गंदम जी हू बि ख़तमु थी वई आहे। सिर्फ़ु असां वटि 1.5 महीनो बची वियो। जेकॾहिं पाणी नथो निकिरे पोइ असांजो अॻिते कणक जो ऐं तूरीअ जो ऐं ही फसल बि असांजा नथा थी सघनि। ऐं आउं सम्झां थो की हिन जो जेको असरु आहे अॻे असांखे घटि में घटि 3 खां 4 साल खपनि जेको असां वापसि पंहिंजे पेरनि ते अचूं ऐं ही सॼी असांजी रिकवरी तक़रीबन 3 खां 4 सालनि में थी। फसल ॻोठ माण्हुनि जे घरनि में पाणी आहे, माण्हू जेको आहिनि उहो रोड ते मौजूदु आहिनि ऐं पाणी असां कोन था सम्झूं त को वेझी में निकिरे ऐं कणक जी पोखाई जेको सो मुमकिन ई कोन्हे। इंतिज़ामी नाअहली जे करे जेके कुदरती लंघो आहे पाणी जा उन्हनि ते कब्ज़ा आहिनि। 4-5 यूनियन काउंसिलूं शहर जूं 4-5 कॉलोनियूं उन हिकिड़ी जेको तो नसीरवाजी छंडण ते जेके कब्ज़ा आहिनि उन जे करे जेको सो मुतासिर थियूं ऐं मीरपुर ख़ासि अंबनि जे हवाले सां हिकिड़ो मारूफ़ इलाइक़ो आहे, लेकिन हिते जेके अंब आहिनि उहे जेके 4-5 साल खां जेके पोखियल उहे सड़ी विया आहे, ॿूटा ई सड़ी विया। ऐं सम्झां थो उन्हनि जो नाम निशानी कोन्हे। कती जो फसल त वियो हलियो पर चेट जी पोखाई मुमकिन कोन्हे, माण्हू बेघर थी विया। तक़रीबन 5 खां 6,000 एकड़ ते बदल जेको फसल आहे उहो तबाह थी वियो, पर हाणे ईंदड़ फसल जेको कणक जो आहे उहो बि न थी सघंदो।